ॾियो पीपी खे अचो सभु अचो वोट ॾियो पीपी खे ओठ पोहणो तीर ते मोला बख्श जामोट चवे फरमाइशा आशा मंजिल कराची शहर का हनीफ जामोट मॉडल कॉलोनी मलीर का फरमाइशा यासिन जामोट अखू जामोट गुलाम नबी खास केली रसबेल डंड का फरमाइशा अफजल खास केली उस्ताद आसिफ जामोट ऐं रहमतुल्लाह जामोट शमन जामोट ऐं शमन जान जी खास फरमाइशा ओ खटे मोहम्मद हसन वीदो लस बेले वारो खटे मोहम्मद हसन वीदो लस बेले वारो खटे सरदार जामोट वीदो लस बेले वारो पीपी जो आवारो लस बेले वारो पीपी जो आवारो खटे मोहम्मद हसन वीदो लस बेले वारो खटे सरदार जामोट वीदो लस बेले वारो लस बेले जो आशान मोला तुझो कयो मान लस बेले जो आशान लस बेले जो आशान मोला तुझो कयो मान लस बेले जो आशान मोला तुझो कयो मान खटे मोहम्मद हसन वीदो लस बेले वारो खटे सरदार जामोट वीदो लस बेले वारो लस बेले वारो पीपी जो आवारो लस बेले वारो पीपी जो आवारो खटे मोहम्मद हसन वीदो लस बेले वारो खटे सरदार जामोट वीदो लस बेले वारो वोट तोखे ॾींदा तुंहिंजा आहिनि तुंहिंजा थींदा सभु वोट तोखे ॾींदा सभु वोट तोखे ॾींदा तुंहिंजा आहिनि तुंहिंजा थींदा सभु वोट तोखे ॾींदा तुंहिंजा आहिनि तुंहिंजा थींदा खटे मोहम्मद हसन वीदो लस बेले वारो खटे सरदार जामोट वीदो लस बेले वारो जमीदार जामोट तो का घोरिया पयो नोट चवे जमीदार जामोट चवे जमीदार जामोट तो का घोरिया पयो नोट चवे जमीदार जामोट तो का घोरिया पयो नोट खटे मोहम्मद हसन वीदो लस बेले वारो खटे सरदार जामोट वीदो